अस्सलाम वालेकुम जी। तव्हांखे अॼु ॾेखारे रहिया आहियूं QTV ते माकड़नि जी रिपोर्ट। माकड़ ईअं पहुता आहिनि जीअं छा खणी चइजे, बरसाति वसे आसमान सां माकड़ ईअं फसलुनि ते बरसी पिया। आबादगारनि वीचारनि मस अञा फसल पोखिया, पुटी जो ई माना सीज़न हाणे शुरू थी, वण पोखिया त मथां माकड़नि जी बरसाति वसी पई। माकड़नि खणी फसल खाई चट करे छॾिया। हिकु करोना मथां ई माकड़नि जो अज़ाब। आबादगार तबिको तक़रीबन परेशान नज़र में अचे पियो। छा कुदरत जे अज़ाब खे मुंहुं ॾिन, को मदद करण वारो कोन्हे। हुकुमरान निंड सुतल आहिनि। हितां जा MNA MPA त नज़र में बि नथा अचनि। छा ॻाल्हि कजे हिननि जी, जेके वोट वठण खां पोइ कंहिं ग़रीब जी सार नथा लहनि। ही ॾिसो, जेके माकड़ आहिनि किरोड़नि जी तइदाद में वलरनि जी सूरत में फसल ते हमले आवर आहिनि। केतिरा न परेशान आबादगार आहिनि जेके पंहिंजनि मासूम ॿारनि समेत हिते माकड़ खे भॼाइण जे लाइ पहुतल आहिनि जी पंहिंजो फसल बचाए सघनि। लेकिन ही उन्हनि खां घणा आहिनि जिते पाकिस्तान जी आर्मी फ़ौज बि नथी पुॼी सघे। केतिरो ई अंधेर नगरी आहे हिन देश में जे हितां जो आबादकार परेशान हाल आहे। हुकूमत अञा ताईं को उपाउ न वरितो आहे। केतिरनि ॾींहंनि खां माकड़नि जूं रड़ियूं थी रहियूं आहिनि त सिंध भर में माकड़नि जा हुजूम, माकड़नि जा कटक फसलुनि खे सत्यानाश करे रहिया आहिनि, तबाह करे रहिया आहिनि। जॾहिं त हुकूमत जेका आहे त ज़रे बराबरि बि एक्शन वठण जे लाइ तयारु न आहे। अहिड़ा करप्ट ऑफिसर मुक़ररु करे छॾिया आहिनि जेके पंहिंजा घर त भरे रहिया आहिनि, उहो माकड़नि लाइ मिलंदड़ फंड पाण हज़म करे रहिया आहिनि, जॾहिं त को बि स्प्रे वग़ैरह न कराए रहिया आहिनि। तव्हांखे ॾिसो त हितां केतिरा मासूम ॿाड़ा बि आहिनि जेके माकड़नि जे पुठियां डोड़ंदे नज़र अचनि पिया, डोड़ाइनि पिया फसलुनि खे बचाइण जे लाइ। लेकिन केतिरो डोड़ंदा, केतिरो बचाईंदा। किरोड़नि जे तइदाद में माकड़ तव्हां ॾिसो पिया न उॾार करे ॾेई फसलनि जे मथां हमला आवर आहिनि। अलाह खां पनाह घुरिजे, बाक़ी हुकूमत हिननि जी मदद कंदी। आबादगार परेशान आहिनि। आबादगारनि जी परेशानी खे केरु थो ॾिसे। हुकमरान त निंड सुतल आहिनि। MNA MPA त पंहिंजे घर खां ॿाहिरि निकिरण लाइ तयार आहिनि। शायदि त करोना थी वठे हिननि खे। किथां ई करोना, सभ खां वधीक करोना जेकॾहिं लॻी आहे त माकड़नि जी लॻी आहे। ही नींगर तव्हांखे ॾेखारींदो त माकड़ झलियो बीठो आहे त ॿार त शिकार बि करे रहिया आहिनि त माकड़ खे बचाए हलाल करे खाइनि। लेकिन ही त शिकार खां बि घणा आहिनि, केतिरा खाईंदा। ॾिसो ही माकड़ झलियो आहे नंढड़े मासूम, ऐं हिन थेलियूं अहिड़ियूं भरियूं आहिनि। खोड़ सारा ॿार उन्हनि माकड़नि खे मारे पिया आहिनि ऐं भॼाए बि रहिया आहिनि। ही TV सब्सक्राइब करियो ऐं घंटी वॼाइजो, ईंदड़ वीडियो ॾिसंदा रहो।